सिंध जूं बहिराणियूं जिते अॻु में ई इंसानी जीवत मुश्किल हालतुनि खे मुंहुं ॾेई रही आहे, उते रोज़गार जा मौक़ा मुयसर न आहिनि। पर वधीक नाइंसाफ़ी तॾहिं मालूम थी जॾहिं ऑनलाइन इंडस टीवी जी टीम जोही तालके जे काछे वारे ॻोठ कंडो बबर पहुती। ॻोठ में तालीम न हुजण जे बराबरि हुई, पर कुदरती ॾात जा केतिरा ई अनमोल खज़ाना मौजूद हुआ। ॻोठ जो नौजवान जेको पंहिंजे हथनि खे रोज़गार जो ज़रियो बणाए सिंधी सकाफ़त जो अहजान सिंधी टोपी ठाहे थो, जेका सॼे सिंध जे मार्केटुनि में विकिरो थिए थी। पर अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त वॾी महिनत खां पोइ 3 खां 4 ॾींहंनि अंदरि हिकु फ़र्द हिकु टोपी ठाहे तयारु करे थो ऐं मक़ामी ख़रीदार उन टोपी खे 500 खां 800 रुपयनि में ख़रीद करे थो, जंहिंसां 200 खां 250 ॾियारी जी आमदनी थिए थी। ऐं उहो वापारी उहा साॻी टोपी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 3000 खां 5000 ताईं विकिरो करे थो, जंहिंसां हू लखे रुपयनि जो फ़ाइदो वठे थो। हिन जी महिनत असांखे सेठियूं ॾियण सां 900 रुपया, हिन में आहे 300 रुपया ख़र्च। हे त डिज़ाइन आहे, ॿी डिज़ाइन आहे साईं, अछो कलर आहे कलाबात में, हिन में सुराख बि आहिनि, वॾो काओ बि आहे। हिन जो क़ीमत आहे 700 रुपया असांखे सेठ ॾिना आहिनि। पोइ खपाइनि था पंहिंजी मर्ज़ी ते, हिन में ॿियो कुझु बि कोन्हे, सुराख ऐं वॾो काओ लॻल अथसि। हे डिज़ाइन आहे हीरनि ते 4 बारी आहे, हिन में हीरा लॻंदा आहिनि जेके सेठ हीरा ॾींदा आहिनि। असां ग़रीब आहियूं, नथा वठी सघूं। जे असां वटि पंहिंजा हीरा हुजनि त असां मथे खपायूं, पर ग़रीब आहियूं, हीरा नथा वठी सघूं। सेठियूं हीरा सिर्फ़ु ॾियनि था, बाक़ी ॿियो कलाबाज़ टोटल जेको बि ख़र्चु आहे पंहिंजे मालिक जो। हिन जी महिनत 800 रुपया। 4 बारी जंहिं चौंका बारी माना 4 बि अथसि विच में, ऐं हे वॾी बारी बि अथसि, हिनखे चवंदा आहियूं असां चौंका बारी। हिन जी महिनत आहे महीनो खाए थी असांखे। हिते हिन जी महिनत ॾियनि था सेठ 2500 ऐं खपाइनि था पंहिंजी मर्ज़ी ते 5000, 6000, 7000 ताईं। जे असां वटि पंहिंजो हुजे, गुरबत न हुजे, रखे छॾियूं त ॿारारी में जेके वठनि था असां 5-6-7 ॾियूं, पर उहा असां वटि सहूलियत कान्हे, गुरबत आहे। पोइ मजबूरी खां ॾेई थो अचे घटि वधि करे। पैसे कोन्हनि, गुरबत आहे, मजबूरी को ठहंदी पियूं। स्कूल सारे बंदि आहिनि, स्कूल खुलनि त असां पढ़ूं। असां हुकूमत कोई राज़ करंदी पियूं, असांजा स्कूल खुले त असां पढ़ूं। मूंखे पंहिंजे अबू कमु सेखारियो आहे, मां शौक़ु सां कमु नथो कयां। असांजा स्कूल बंदि आहिनि, स्कूल खुलनि त असां पढ़ण लाइ तयारु आहियूं। मां टोप ठाहींदो आहियां त अबू वटि गुरबत आहे, उन्ही खे ॾींदो आहियां। बसि मूंखे जेतिरी ख़र्ची ॾींदो आहे ओतिरा खपाईंदो आहे। मक़ामी कारीगर अॼु बि रोज़गार जा मौक़ा न हुजण सबबि तमामु घणा मुतासिर आहिनि ऐं उनखे उन जी महिनत जो सही उजर नथो मिले। असां 8-10 ॾींहं खाधी वेंदी टोपी, सिर्फ़ु 400 रुपया ख़र्च सां 8वें ॾींहं ते ठहंदूं 800 रुपया मिलंदनि। ऐं इन लाइ असां ॿिए हंधि मज़ूरी तगारी था कम था, ब्लॉक था, सभु कुझु 500 रुपया तारीख़। इथे कुछ नहीं मिलता, असां गरीब क्या करूं। असां इहो हुकूमत को अर्ज़ु करंदे पियूं त असां नाल भलाई करनि। असां हेॾी पूरी कान पई थींदी, बचत कान पई थींदी। असां ॿाहिरि ते माण्हू कहिड़ी शइ गिन त कहिड़ी शइ गिनूं। पसर ते ख़र्च आहे, हीरा आहे, कपिड़ा आहे, फोरा आहे, भाभीन आहे, रील आहे, सभु शइ असर ख़र्च तमामु घणा आहे। बाक़ी महिनत असां मुरागे मिलंदी कान्हे। असां जेको चाह वेंदो सेठूं हीरे वारे ते ॾींदनि त गिंदनि वधि वधि गिंदनि 1500, 2000, आप खपनि 4000, 5000, 6000। उही विच असांजी का बि पूरी कान पई थींदी। सिंध सकाफ़त इहो अर्ज़ु कयूं था असांखे सेंटर खोले ॾिए, असांखे ॻोठ में खोले ॾियण बहितरु आहे। छो जो असांजो ॻोठ ई टोप ठाहे थो। महीने में तक़रीबन हिते 30-35 टोप निकिरनि था, एतिरा कारीगर आहिनि। सेंटर खोले हिते, ऐं जेको हिते खपंदो उहो महिनत असांखे बची। हितां किरायो करे वञूं था 200 किरायो थो लॻे, ओट मोट 200 खपाए थो वञे, चांहि खंड इहो ई गुज़र। सभु इन वीचारे कुझु कोन पियो मिलंदा। ऐं ॾूजा नंबर इहो आहे त असां का सहूलियत कान्हे। असां इहो सिंध सरकार को अर्ज़ु करंदे पियूं त असांखे रोड मिले, स्कूल मिले, ऐं असांजी छोकिरियुनि जी पढ़ाई थी वई। असांजी छोकिरियूं जेके आहिनि बे इल्म आहिनि, का इल्मु कोन्हे, ॿुधाई न। तंहिंखां बाद ॿिया जेको रोज़ी बि कान्हे था माना। ऐं जेके वीचारे टोपिया ठहंदे पर उन्हनि जे लाइ बि कुझु कोन्हे। उन जे लाइ को अहिड़ा थी वियो जो या असांखे ड्रग सेंटर को खोल ॾियो, या राजे गंढे खोल ॾियो, जो उथां ई ग़रीब भाई ॾोकड़ माना टोप अपड़े खपावनि 5 रुपया उन को ज़्यादा मिलनि।
सिंध जी बहराड़ियुनि में अॻी बुनियादी सहूलियतुनि जी तमामु वॾी अणाहठ आहे। उते जेकॾहिं को बुखे पेट लाइ जफ़ाकशी करे थो ऐं उनखे उहो लाभ न मिले त पोइ मायूसी पलह पए थी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध जे हिन सकाफ़त खे तहफ़ुज़ ॾियण लाइ लाॻापियल इदारनि तोड़े कल्चर डिपार्टमेंट खे अॻिते अचिणो पवंदो ऐं जोही तालके जे काछे वारे ॻोठ कंडो बबर जे कारीगरनि जी माली सहायता सां गॾु मार्केटिंग जूं सहूलियतूं मुहैया कयूं वञनि त जीअं काछे जा ही मक़ामी वापारी हितां धकजण खां बची पवनि ऐं सिंध जी सकाफ़त बि बची पवे। मुश्ताक रुंदनाणी, ऑनलाइन इंडस्ट टीवी, जोही।